न भाभी मुंहिंजो माइट त देवता अथव चई बस कजे शाला सभिनि धीअरुनि खे मूं जहिड़ा पेका मिलनि। पंहिंजी रेल बि इलाही मूंखां पुछ न, अंदर जा सूर अंदर आहिनि। सावरनि जो लड्डू फिको बि हुजे न त बि खाइण खां पोइ शुगर थी वेंदी आहे। अरे भाभी मां पंहिंजे वाता छा तारीफ़ कयां, वठो हिननि खां ॿुधो। अरे वठो नागपुर वारी भाभीअ जो फोन आयो अथव, सावरनि जी तारीफ़ त ॿुधायो। हाँ, नागपुर वारी भाभी, जय झूलेलाल। अरे मुंहिंजा सावरा किरोड़नि में हिकु अथव, किरोड़नि में हिकु। भगवान करे कंहिंखे न मिलनि। ही छा पिया चओ? अरे मतलब किरोड़नि में हिकु सभिनि खे मिली वेंदा सा, मूंखे त मिलंदा न, सभिनि खे मिली वेंदा सा। अरे भाभी ॾाढा सिधा अथव, ॾाढा सिधा। भाभी एतिरा सिधा अथव, खुद जी परेशानियूं ॿियनि वटि छॾे वेंदा अथव। मतलब सिधा आहिनि न, पतो न अथनि जे परेशानी जो हल या कोई आहे न, कोई वीचार ई न आहे त ॿियनि खे बि न ॾियणी खपे। अरे भाभी जॾहिं असांजी शादी थी न त बारात खणी आया तो मुंहिंजे भाउ ॾाढा आइटम कया। सभु आइटम पहिरीं जीजे खे खाराया, पोइ सॼी पब्लिक खे खाराया। चई पहिरीं मुंहिंजो जीजो खाईंदो, बाक़ी सभु पोइ खाईंदा। हाँ भाभी, सभिनि खां पहिरीं मूंखे ई ठूसियऊं। चक्कर छा हो न भाभी, सभु आइटम सुठा हुआ पर गोलगप्पा खाधा न जीअं ई त मूंखे उल्टियूं थी पयूं। तॾहिं त पतो पियो कि सभु आइटम ठीकु आहिनि, गोलगप्पा रखियल बासी हुआ। अरे भाभी नाठी त पुट बराबर हूंदो आहे न, कोई ॻाल्हि कोन्हे। उल्टियूं थियसि त खणी लेथड़ियूं ते बाते 2 कलाक, पर घर जी ॻाल्हि त घर में रहिजी वई न। मुंहिंजे माइटनि जी त लॾ बची वई न। हाँ भाभी इहा ॻाल्हि आहे, सही आहे। नाठी पुट बराबर हूंदो आहे। मुंहिंजे बि सहुरनि में 2 दुकानियूं अथव, हिकु मूंखे था ॾीनि छोकी पुट बराबर आया न। 2 प्लाट अथव, हिकु मूंखे ॾींदा छोकी पुट बराबर आया न। वॾो सो मकान अथनि, अधु में लकीर छिके अधु मूंखे ॾींदा। अरे भाभी नागपुर वारी भाभी जय झूलेलाल। दिल्ली वारी मासीअ जो फोन पियो अचे, तंहिंखां पोइ थी ॻाल्हायां।